आई पाक फ़ौज जवान तोड़े कार गुलजी गाज़ी आयल ओसी कश्मीर जे शहीद महताब पलीजो जी कराची जी शाह लतीफ़ टाउन में रहंदड़ वालिद वालदा ऐं भाउ मौसूम अली पलीजो मथां शाह लतीफ़ टाउन थाणे जी सहूलतकारी में दहशतगर्दनि पारां खूनी हमलो। दहशतगर्दनि पारां कयल खूनी हमले में शहीद महताब पलीजो जो भाउ मासूम पलीजो शदीद ज़ख़्मी। चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफ़ीक जोखियो कारगिल जे गाज़ी LOC कश्मीर बॉर्डर जे शहीद महताब अली जे घर वारनि ते क़ातिलाणो हमलो कयो वियो। पाक फ़ौज जे कारगिल जे गाज़ी लाइन ऑफ कंट्रोल LOC कश्मीर बॉर्डर जे शहीद महताब अली पलीजो जे घर वारनि ते गुज़िरियल राति कराची जे इलाइक़े शाह लतीफ़ टाउन में वाक़िअ शाह लतीफ़ अपार्टमेंट में KDA फ्लैट्स में रहंदड़ पाकिस्तान जे क़ौमी हीरो शहीद महताब अली पलीजो जे घर भातियुनि ते जेकी 17 वरियनि खां ॿुधायो पियो वञे उते रहनि पिया, जिन ते कब्ज़ा माफ़िया, भत्ता माफ़िया ऐं शरपसंदनि राति जी ऊंदाही में क़ातिलाणो हमलो कयो आहे, जंहिं जे नतीजे में शहीद महताब अली पलीजो जो नंढो भाउ मौसूम अली पलीजो ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त ॿुधायो वियो आहे त शहीद महताब अलीअ जी वालदा हिक खां 2 महीनो अॻु जनाब चीफ ऑफ आर्मी स्टाफ कोर कमांडर कराची, DG रेंजर सिंध, गवर्नर सिंध, IG पुलिस सिंध, SSP मलीर कराची ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जे सेशन जज मलीर कराची वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत सिंध ऐं लाॻापियल इदारनि खे दरख़्वास्तनि ज़रिए उन मामले खां आगाह कयो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त कंहिं बि इदारे उन जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे अञा ताईं, जंहिं सबबु शहीद जे घर ते हमलावरनि बेख़ौफ़ी सां कार्रवाई कई। उन खां महीनो अॻु शहीद महताब अली जूं तस्वीरूं बि फाड़ियूं वयूं हुयूं, जंहिं जो पाकिस्तानी आर्मी ऐं पाकिस्तान रेंजर सिंध ऐं गवर्नर सिंध ऐं DG रेंजर सिंध पारां नोटिस वरितो हो।